करमपुर में सगी दौलत शाह बुखारी जे सालियाने उर्स मुबारक जूं तक़रीबूं जारी आहिनि। सगी दौलत शाह बुखारी जे फ़क़ीरनि ऐं अक़ीदतमंदनि मज़ार ते चादर चाढ़े उर्स मुबारक जो आगाज़ कयो। उर्स मुबारक जे मौक़े ते वॾनि तोड़े ॿारनि जी दिलचस्पी खाइण पीअण खेॾण समेत ख़रीदारी लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा स्टॉल पिणु लॻाया विया आहिनि। सगी दौलत शाह बुखारी जे सालियाने उर्स जे मौक़े ते काफ़ी सालनि बाद इलाइक़े में अमन अमान बहाल थियण ते मेले में माण्हुनि जी रश नज़र अचे थी। 3 रोज़ा इस मुबारक जे मौक़े ते हर राति सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां तालुक़ रखंदड़ भलोड़ रागी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदे नोटनि जी घोर समेत मेले तक़रीब में शरीक शहरनि ऐं इलाइक़े वासियुनि खां ख़ूब दाद हासिल कनि था। ॿिए तरफ़ करमपुर पुलिस पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बेजरानी, JTN न्यूज़, सखी दौलत शाह बुखारी दरगाह, करमपुर।